दुनिया जी ख़ूबसूरत तरीन पुलिस वारी जा हाणे अणगणिया मदाह आहिनि जिन जी ख़्वाहिश आहे त हू संदसि हथां गिरफ़्तार थी वञनि। ही कोलंबिया जी डियाना रेमिरेज़ आहे जंहिं जा मदाह खेसि दुनिया जी ख़ूबसूरत तरीन पुलिस एहलकार करार ॾेई रहिया आहिनि। डियाना ॾोहारियुनि खे पकिड़ण वारे पंहिंजे कैरियर बाबति चयो आहे त पंहिंजे मुल्क जी ख़िदमत ऐं हिफ़ाज़त करण ते खेसि फ़ख़ुरु आहे। कोलंबिया जी ही औरत पुलिस एहलकार मेडिलियन शहर जे रोडनि ते गश्त करे थी। मेडिलियन शहर पाण बि दुनिया जे ख़ूबसूरत तरीन शहरनि मां हिकु आहे। डियाना जो चवणु आहे त हू सोशल मीडिया स्टार या इन्फ्लुएंसर बणिजण लाइ पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां नथी भॼी सघे। हुन पंहिंजे हिकु इंटरव्यू में चयो त जेकॾहिं खेसि को पेशो इख़्तियार करण जो मौक़ो मिलंदो त हू ॿीहर पुलिस फोर्स में ई भर्ती थियणु चाहींदी, छो त मां अॼु जेकी कुझु बि आहियां हिन पुलिस खाते जे करे ई आहियां। डियाना ॾोहारियुनि खे पकिड़ण लाइ रोज़ानो शहर जो गश्त कंदी आहे, जॾहिं त खेसि बहितरीन अस्करी इन्फ्लुएंसर जे एवॉर्ड लाइ बि नामज़द कयो वियो हो। मदाह खेसि संदसि ख़ूबसूरती खां सवाइ फ़र्ज़ निभाइण वारे जज़्बे लाइ बि पसंदि कनि था।